साबित ऐं एतिजा जी आहे त असांजो मिनिस्टर साहब आहे जेको ऐं उहो असेंबली फोरम ते उस्ताद जे ख़िलाफ़ वारा लफ़्ज़ इस्तेमालु करे हिकिड़ो त सिलसिले में उस्ताद जो हाल कयो वञे, उस्ताद खे इज़त ॾिनी वञे ऐं जेके मिनिस्टर लफ़्ज़ कया आहिनि उहे पंहिंजा वापसि ॿियो असां सां वेतन इहो आहे त प्राइमरी उस्ताद हर डिपार्टमेंट पाकिस्तान जो जेको बि खणो उन में प्रोमोशन पॉलिसी आहे। वाहिद प्राइमरी उस्ताद आहे जंहिंजी प्रोमोशन बंदि आहे, उन खां का बि प्रोमोशन कोन्हे को जंहिं स्केल में भर्ती आहे उन में मुक़ररु आहे। छाजे करे त हालांकि हिकिड़ो पियोन जेको आहे उहो बि प्रोमोशन थी उहो जूनियर क्लर्क थिए थो, पर वाहिद प्राइमरी उस्ताद आहे जंहिंजी प्रोमोशन बंदि कई वई आहे। उनजो सर्विस स्ट्रक्चर जेको आहे रिक्रूटमेंट पॉलिसी 2021 तहत मंज़ूरु थियल आहे, असेंबली खां मंज़ूरु थियल आहे, पर अॼु ॾींहं ते उन्हनि जा नोटिफिकेशन जारी कोन कया वञनि। उन खां अलावा असांजी शुरू खां वठी इहा असांजी रड़ आहे त बाबा ॻाल्हि इहा आहे